अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि ऐं असांजे नौजवान नसलुनि खे असुलु पंहिंजे असांजे हीरोनि जी ख़बर पवे। यानी जेके असांजा नौजवान नसुल जिन खे उस्ताद बुखारी, शेख अयाज़, लतीफ़ साईं जिन जी ख़बर न आहे, हे लेक्चर थियणु खपनि। यूनिवर्सिटी में अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि असांजो नओं नसुल खे असुलु ख़बर पवे त असांजा हीरा कहिड़ो आहिनि। ऐं तव्हां ॾिसो अॼु लेक्चर जेको शानदार जामी साहिब जो, काफ़ी उहे शयूं जामी साहिब लेक्चर में ॿुधायूं जेके नओं नसुल कॾहिं ॿुधी ई कोन हुयूं या उन्हनि खे ख़बर ई न हुई। ई ज़रूरत इन्हनि शयुनि जी आहे। असांजी हीअ यूनिवर्सिटी इदारा तॾहिं चेंज थी सघनि था, तॾहिं तरक़ी करे सघनि था जॾहिं हक़ीक़ी इल्मु असांजे नौजवाननि ताईं पहुचंदो ऐं हक़ीक़ी तहक़ीक़ थींदी। यूनिवर्सिटियुनि में तसौफ़ ते, साइंस ते, फ़लसफ़ो ते लेक्चर थियनि, नौजवान नसुल खे ख़बर पवे त असुलु असां किथे बीठा आहियूं ऐं किथे आहियूं। ऐं अहिड़नि मुफ़क़रनि आलमनि खां लेक्चर करणु खपनि ऐं उहे ई नौजवान सुभाणे असांजा हितां निकिरनि त कुझु हासिलु करे निकिरनि। छो जो असांजे नौजवान नसुल अदब खां, फ़लसफ़े खां, साइंस खां अञा परे बीठो आहे। पर जॾहिं असीं उन्हनि खे शयूं इहे ॿुधाईंदासीं त असांजो हीउ नौजवान नसुल दुनिया लेवल ते पाण खे मञराईंदो, इल्म ज़रिए, तइलीम ज़रिए, कलम ज़रिए। सो ज़रूरत आहे हिननि यूनिवर्सिटी ऐं यूनिवर्सिटी खे अञा कम जी ज़रूरत आहे। यूनिवर्सिटियूं रुगो जामी साहिब ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त क्लास रूम में क्लास ॾियण जी, हुनजे इल्मु ॾियण जी, खोजना जी आहे, दुनिया जो इल्मु ॾियणु आहे। ऐं हिननि नौजवाननि खे जॾहिं असीं दुनिया जो इल्मु ॾींदासीं त सिधो रिज़ल्ट कढी असांखे उमेदु आहे सिंध जूं यूनिवर्सिटियूं ईअं ई नौजवाननि लाइ कमु कंदियूं, अहिड़ा प्रोग्राम कराईंदियूं कल्चर ते, सकाफ़त ते, साइंस ते, फ़लसफ़े ते, अदब ते। अहिड़े नमूने सां ही तसलसुल जारी रहंदो त इंशा अल्लाह ताला असांखे को लाभ हासिलु थींदो। महिरबानी साईं, हाकिम साईं।